वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व मौलाना व मंजाना व मवाना व कुर्रत उयूनना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अबनाइहि व बनातिहि व औलियाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न इद्दत शुहूर इंदल्लाहि इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावाति वल अर्द मिन्हा अर्बअतुन हुरुम ज़ालिकद्दीनुल क़य्यिम फला तज़लिमू फ़ीहिन्ना अन्फुसकुम वक़ातिलुल मुशरिकीन काफ़तन कमा युक़ातिलूनकुम काफ़ा वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। बंदे परवरदिगार मोहम्मते अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर सायह गौसे आज़म हाक पाए हर वली। रब पाक जी रबूबियत सोहणे नबी जी ख़त्मे नबूवत सिद्दीक़ अकबर जी सदाकत बलगल उला बिकमालिही फारूक आज़म जी अदालत ज़िन्नूरैन जी सखावत शेरे खुदा जी शजाअत कशफत दुजा बिजमालिही आले रसूल जी अज़मत सभिनी सहाबन जी कमालियत गौसे आज़म जी करामत हसनत जमीउ खिसालिही बरहक अकीदो अहल सुन्नत जंहिंमें अता थी थे विलायत
हिय रियाज़ कर पियो इबादत सल्लू अलैहि वालिही सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुहतरम व मुकर्रम उलमाए किराम व फ़ज़ाए किराम नातो खान हजरात सां गॾु हजरत क़िबला मुर्शिद व मुरब्बी महबूब सजन साईं दामत इनायत हू जंजा ख़लीफ़ा मो गुनहगार के मोहब्बत सां सॾे पंहिंजे मुबारक सीने सां गॾे अवां जे साम्हूं विहारण वारा जुमिले अल मरकज़ ताहिरिया जामे मस्जिद वागडा मोरो में सैयदना उस्मान गनी ज़िन्नूरैन शहादत कॉन्फ्रेंस व यारी शरीफ जे महफ़िल में अचण वारा खुशकिस्मत अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह साईं जे फज़ल ऐं करम सां सोहणे नबीअ जी निगाह इनायत सां मो गुनहगार अवां मोहब्बत वारनि जे साम्हूं क़ुरान पाक जे सूरह तौबह जी आयत नंबर 36 तिलावत कई आहे। जंहिं आयत करीमा में अल्लाह ताला महीननि जो ज़िक्र कयो आहे। मौज़ू प्रोग्राम जो आहे शहादत सैयदना उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु व यारी शरीफ। पर साईं जन मूंखे मुनो कलाक पाण ई इनायत कयो आहे। पोइ चीत जे माण्हू सुभान अल्लाह चवनि था अञा बि हलजां। सो हाणे मां जे साम्हूं इन आयत जो तर्जुमो पेश करे पोइ हिन ज़ुल्हज महीने जा आम वाक़िया अर्ज़ करे आहिस्ते आहिस्ते सोणे उस्मान गनीअ जी सीरत पर अव्हांखे वरी गुज़ारिश कंदुसि त अव्हां मुहब्बत सां वात मुबारक खे खोले दंदन मुबारकनि खे चोरे ज़बान मुबारक खे हलाए वॾे आवाज़ सां दिलबर नबीअ ते दुरूद पढ़ो त मां जेका आयत शरीफ़ पढ़ी उन जो तर्जुमो अर्ज़ कयां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्फाज़ सगोरा कहिड़ा आहिनि? अल्लाह फरमायो इन्न इद्दत शुहूर इंदल्लाह इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह। बेशक महीननि जी ॻणप, बेशक महीननि जो शुमार, बेशक महीननि जो तादाद मो अल्लाह वटि 12 महीना आहिनि जेके मो अल्लाह जे किताब लोहे महफूज़ में लिखियल फी किताबिल्लाह। मो अल्लाह जे किताब लोहे महफूज़ में महफूज़ आहिनि अॼुकल्ह खां न। यौम ख़लक़ समावात वल अर्द जॾहिं खां मो अल्लाह आसमान पैदा फरमाया ज़मीन पैदा फरमाई तॾहिं खां वठी इन्हनि कमरी महीननि जो निज़ाम जारी ऐं सारी आहे जेके असीं ऐं तव्हीं हिजरी सन जा महीना करे ॻणींदा हो। मुहर्रमुल हराम, रजब मुहर्रमुल हराम, सफ़रुल मुज़फ़िर, रबीउल अव्वल, रबीउल आखिर, जमादुल ऊला, जमादुल उखरा, रजबुल मुरज्जब, शअबानुल आज़म, रमज़ानुल मुबारक, शवालुल मुकर्रम, ज़ुल्क़अदा, ज़ुल्हज। यौम ख़लक़ समावात वल अर्द। अल्लाह फरमायो जॾहिं खां मूं अल्लाह आसमान पैदा फरमाया ज़मीनों पैदा फरमायो तॾहिं खां वठी ये 12 महीना आहिनि। पर मिनहा अरबतुन हुरम। इन्हनि 12 महीननि में 4 वधीक शान वारा आहिनि, 4 वधीक हुरमत वारा आहिनि, 4 वधीक फज़ीलत वारा आहिनि, 4 वधीक मक़ाम ऐं मर्तबे वारा आहिनि। उन्हनि चइनी मंझां 3 लाॻीता आहिनि। हिकिड़ो ज़ुल्क़अदा
ज़ुल्क़अदा ॿियो ज़ुल्हज्जा टियों मुहर्रम चौथों जेको अलॻि उहो रजबुल मुरज्जब जेला मदीने जे घोट फरमायो रजब शहरुल्लाह व शअबान शहरी व रमज़ान शहर उम्मती यानी रजब अल्लाह जो महीनो आहे शअबान मुस्तफ़ा जो महीनो आहे ऐं रमज़ान मो दिलबर नबी जे गुनहगार उम्मत जे मग़फ़िरत जो महीनो सुभान अल्लाह ये मुकर्रम महीना आहिनि इन्हनि जी फज़ीलत केॾी आहे इन्हनि जो मक़ाम केतिरो वॾो आहे इन्हनि में इबादत जो अजर केतिरो एतिरे क़दुरु जो कुनियत तालिबीन में पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर रोशन ज़मीर सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी कुतुब रब्बानी महबूब सुबहानी शहबाज लामकानी हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आंदी आहे त मदीने जे घोट फरमायो त इन्हनि हुरमत वारनि महीननि मां इन्हनि शान वारनि महीननि मां जेको जंहिं बि महीने में मो मुस्तफ़ा जो उम्मती टे नफ़ली रोज़ा लाॻीता रखंदो ख़मीस जुमे ऐं छंछर जा त रब उन जे अमाल नामे में 900 सालनि जो अजर लिखराई एॾो मक़ाम एॾो दर्जो आहे मदीने जे घोट फरमायो सैयद शुहूर रमज़ान व आज़मुहा हुरमतन ज़ुल्हज्जा महीनन जो सरदार रमज़ान जो महीनो पर तहसीम इज्जत में ज़ुल्हज ॿियनि महीननि खां तहसीम तोकीर में मथे छो त हिन जे पहिरियों 10 तारीख़ुनि जो अल्लाह ताला क़ुरान करीम में कसम खयो वल फजर वलयालिन अशर मूं रब खे फजर जो कसम ऐं 10 रातनि जो कसम हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम जे तरफ़ां हुक्म थियो त तूर सीना जबल ते 30 ॾींहं ज़ुल्क़अदा जा रहियो 10 ॾींहं ज़ुल्हज जा पूरा कया हैं जॾहिं 40 पूरो थियो त अल्लाह ताला हज़रत मूसा कलीमुल्लाह के तौरेत मुक़द्दस इनायत फरमायो ऐं हिन बाबरकत महीने में हज़रत दाऊद अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम के इस्तग़फ़ार पढ़ण जो हुक्म मिलियो ऐं हिन ज़ुल्हज महीने में वरी ठरी था वञो मां तो चवां त ख़लीफ़े साईं मौलाना मोहम्मद बख्श बाट ताहिरी बख्शीअ नक्शबंदी अवां खे मचाए मुड़स छॾियो हूंदो मूंखे मिथ करणी कान पवंदी पर वरी वञां सुस्त आयो सुस्ती छॾियो चुस्ती ऐं हिन बाबरकत महीने में ज़ुल्हज महीने में ईद उल अज़हा अदा कई वई ही 2 सन हिजरीअ में 9 सन हिजरीअ में महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते हज फर्ज़ थियो इनाम याफ़्ता बाननि जे मथां जेके हक़दार आहिनि जिन खे अल्लाह ताला तौफ़ीक़ ऐं ताक़त ॾिनी आहे ऐं उन सां गॾोगॾु हिन बाबरकत महीने जी इहा बि ख़ुसूसियत आहे जो ही महीनो हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ुर्बानीअ जी यादि जेको इब्राहीम ख़लीलुल्लाह जी क़ुर्बानी रुगो गोश्त खाई ढव करण जो नालो न आहे बल्कि वॾी अल्लाह जी इनायत आहे वॾो अल्लाह जो करम आहे वॾो अल्लाह जो फज़ल आहे जेको कंदो आहे रब उनखे वधाईंदो बि आहे मदीने वारे घोट जी सुन्नत अदा करे हज़रत इब्राहीम ख़लील जी सुन्नत खे अदा करे एतिरी क़दुरु जो मुंहिंजे नज़र खां हिकिड़े किताब में गुज़रियो त हिकिड़ो शख़्स हो जेको कुर्बानी कोन कंदो हो चई त मां छाजे लाइ रत वहायां छो जानवर कुर्बान कयां ऐं पाण उहे कुर्बानीअ वारा पैसा फी सबीलिल्लाह ग़रीबनि मिस्कीननि में विरहाईंदो हो हिकु दफ़े ख्वाब में ॾिसे पियो त क़यामत क़ाइम थी आहे माण्हू क़ब्रनि मां उथारिया पिया वञनि ॿिया सभई सुवारनि ते हन मां
छा थो करे ही स्वारन तन मां पंध छो हां ॿुधाइनि साथी त कुर्बानी कंदा हा ये त मिठे मोहम्मद घोट जी सुन्नत अदा कंदा हा ये इब्राहिम खलीलुल्लाह जी याद मल्हाईंदा हा जी त मां बि कुर्बानी जा पैसा विराईंदोसि जी पैसा विराइणो कम जा न आहिनि कुर्बानी करणो कम जी आहे जॾहिं ख्वाब मां सुजाग थियो त उन ॾींहं खां पोइ उहो शख़्स बि कुर्बानी कंदो